मोहम्मद अली साहब अॼु कंहिं टॉपिक ते को शेर शाइरी थी हुजे जहिड़ा हालात हलनि पिया माण्हू मञण लाइ तयारु कोन आहिनि। हाँ नदीम साईं, टॉपिक ऐं उनवान त तमामु घणा आहिनि, पर हिकिड़ो अहिड़ो उनवान आहे त हिन समाज में अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके सभु कुझु कनि था, नाजाइज़ियूं बि कनि था, ॾुख बि ॾियनि था, पर हू मञण लाइ तयारु न आहिनि ऐं कुझु बि शइ तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि। पोइ मुंहिंजे शाइरीअ जूं कुझु सिटूं आहिनि त करे तूं सभु कुझु वरी बि चईं थो अञा कयो मूं कुझु ई न आहे। हे तो कयो बि सभु कुझु अथई, करे तूं सभु कुझु वरी बि चईं थो अञा कयो मूं कुझु ई न आहे। हे तो मूं कुझु बि कोन कयो आहे। करे तूं सभु कुझु वरी बि चईं थो अञा कयो मूं कुझु ई न आहे। सुख खसे तो ॾुख ॾिना आहिनि सिवा ॾुखनि जे ॾिनो तो छा आहे। हे तो सुख बि खसे वे ऐं उन्हनि खसण खां पोइ वरी ॾुख ॾेई वियो हुई ऐं ॾुखनि ॾियण खां सवाइ त तो मूंखे कुझु बि न आहे ॾिनो। सुख खसे तो ॾुख ॾिना आहिनि सिवा ॾुखनि जे ॾिनो तो छा आहे। ख़ुशियूं खसे वे खिलूं खसे वे मोहन तां मुर्कूं रहियल खसे वे। हा रौनकूं, वाह वाह। हे तो ख़ुशियूं बि जेके मुंहिंजे दिलि में हुयूं ॿाहिरां हुयूं उहे मूंखां खसे वे, मोहन ते जेके मुर्कूं हुयूं उहे बि खसे वे ऐं जेके बि मुंहिंजूं ख़ुशियूं हुयूं उहे सभु खसे वे। ख़ुशियूं खसे वे खिलूं खसे वे मोहन तां मुर्कूं रहियल खसे वे। रही असां वटि ख़ुशी का न आहे। हे तो ख़ुशी असां वटि का न रही आहे जो मुर्कऊं खिलऊं ऐं खिली गुज़ारियूं। हे तो रही असां वटि ख़ुशी का न आहे ॿुधाए असां वटि छॾियो तो छा आहे। हे तो असां वटि तो कुझु छॾियो ई न आहे। सो ही समाज अहिड़नि माण्हुनि सां भरियल आहे ऐं तव्हां उन्हनि माण्हुनि खे भली पिया ॾिसंदा रहो ऐं उन्हनि मां का चङाई जी उमेद न कयो। सो जिते हूंदो ख़ुशि हूंदो। महिरबानी।